इस्लामाबाद समेत पंजाब, खैबर पख्तूनख्वा, आज़ाद कश्मीर के मुख्तलिफ़ इलाइक़नि में ज़लज़ले जा लोडा। ज़लज़ले मापींदड़ मर्कज़ मूजिब इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं ॿियनि इलाइक़नि में सुबुह सवेर 5 लॻी 32 मिनटनि ते ज़लज़ले जा लोडा महसूस किया विया। ज़लज़ले की शिदत 4.4 ऐं ऊंधाई 11 किलोमीटर रिकॉर्ड की वई। ज़लज़ले जो मर्कज़ कश्मीर जो ॾखण ओलह वारो इलाइक़ो हो। सिंध ऐं पंजाब के मुख्तलिफ़ इलाइक़नि में सख्त कोहीड़ो, नज़र की हद घटिजी वई। मोटरवे पुलिस मूजिब मोटर M92 कोट मोमिन खां पिंडी भटिया ताईं मोटरवे बंद है। मोटरवे 4 भटिया खां फैसलाबाद ताईं बंद है। शहरी गैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि। मुल्की नाणे की मटा सटा जा ज़ख़ीरा घटिजी विया। स्टेट बैंक नवां अंग अखर जारी करे छॾिया। स्टेट बैंक मूजिब मुल्की नाणे की मटा सटा जा ज़ख़ीरा 15 दिसंबर हफ़्ते की पुॼाई ते 13.8 करोड़ डॉलर घटिजी विया। रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त 15 दिसंबर ताईं 12.6 अरब डॉलर ताईं रहिया। आम चूंड लाइ नामज़दगी कागज़ जमो कराइण ऐं वसूल करण जो अॼु आख़िरी ॾींहुं। MQM, नून लीग, JUI, मुस्लिम लीग नून ऐं बलूचिस्तान अवामी पार्टी नामज़दगी कागज़ जमो करण की तारीख़ में वाध जो मुतालबो करे छॾियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसफा भुट्टो ज़रदारी तरफ़ां लियारी मां चूंड वठण लाइ फार्म वसूल। अॻूणे सूबाई वज़ीर शहजिल नाम मेमण, इम्तियाज़ शेख, निसार खोड़े, ससी पलीजो ऐं रफ़ीक जमाली जा फार्म जमा। मिर्ज़ा ख़ानदान, मखदूम सईद ज़मान, कासिम सिराज सुमरे, राणा हमीद सिंह बि फार्म जमा कराए छॾियो। जमील सुमरे, मीर मुनवर टालपुर, अली नवाज़ शाह, फैसल काचेलो बि नामज़द फार्म जमा कराए छॾिया। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त उम्मीदवारनि जी शुरूआती लिस्ट 23 दिसंबर ते जारी थींदी। नामज़दगी कागज़नि जी छंड-छाण 24 खां 30 दिसंबर ताईं कई वेंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिक ॿिए खे गद्दार करार ॾियण सां मुल्क कीअं हली सघंदो। इख़्तिलाफ़नि खे ज़ाती दुश्मनी में तब्दील न करणु घुरिजे। नफ़रत जी सियासत जो बुखार टोड़णो पवंदो। नौजवाननि जे हथनि में बंदूक ॾियण बदिरां कलम ॾियण जी ज़रूरत आहे। ग्लेशियर तेज़ी सां पघर रहिया आहिनि। पहिरियों ॾींहुं ॿोॾींदी त पोइ वरी माण्हू उञ मरंदा। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हैदराबाद में अयाज़ मेले जो इफ़्तिताह करे छॾियो। अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, जाम ख़ान छोरे ऐं ॿियनि जी शिरकत। सूफ़ी रागिन लतीफ़ जी शाइरी पेश करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। इसराइली फ़ौज जी गज़ा ते 24 कलाकनि दौरान 230 हंधनि ते बमबारी। गज़ा में यूरोपी अस्पताल भरिसां बमबारी में वधीक 100 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीन जो अंग 20,060 थी वियो। 52,586 ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े शुजाइया में कब्ज़े जी दावा। गिरफ़्तार फ़लस्तीन जो अंग 4,500 खां वधी वियो। हमास जी जवाबी हमले में केतिरा ई इसराइली फ़ौज मारिजी विया। इसराइल पारां फ़लस्तीनी अॻुवाण जी आज़ादी ऐं ड्रिघे मुदे लाइ जंग मती जी आछ। इसराइली मीडिया मूजिब इसराइली हुकूमत 30 खां 40 इसराइल जी आज़ादी जो मुतालबो कयो आहे। फ़लस्तीनी वेढ़ाक तंज़ीम हमास हिकु भेरो ॿीहर वाज़े करे छॾियो आहे त फ़लस्तीन जी नसलकशी रोकजण ताईं इसराइल सां क़ैदियुनि जी मटा सटा सां का बि ॻाल्हि न थींदी। हू को बि अहिड़ो क़दम खणण लाइ तयारु आहिनि जंहिंसां संदनि माण्हुनि जी जारियत ख़तमु करण में मदद मिली। आलमी बिरादरी फ़लस्तीनी नसलकशी खां बचाइण लाइ पंहिंजी ज़िम्मेवारियुनि तां हथ न खणे ऐं गज़ा में इसराइल खे क़त्ल ऐं तबाही खां रोके। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल में गज़ा में जंगबंदी बाबति चोथे ॾियारे बि वोटिंग न थी सघी। अमरीकी क़ौमी सलामती वारे सलाहकार जानकारी जो चवणु आहे त ठहराव जे मसइले ते खेनि ख़दशा आहिनि, जिन ते कमु जारी आहे। जल्द वोटिंग थींदी। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में हथियारबंद नथा शहरी क़त्ल। शहर ने 3 फ़ौरन खे पकड़े तशद्दुद में मारे छॾियो। वाक़े बाद मर्द अस्पताल मुंतक़िल। न्यूज़ीलैंड खिलाफ T20 सीरीज़ के 2 मैचनि में बाबर आज़म ऐं मोहम्मद रिज़वान खे आराम कराइण जो फ़ैसिलो। डायरेक्टर मोहम्मद हफ़ीज़ ऐं वहाब रियाज़ ॿिन्ही रांदीगरनि खे आराम कराइण ते इतफ़ाक़ करे छॾियो। किवीज़ खिलाफ़ सीरीज़ में नौजवान रांदीगरनि खे वधीक मौक़ा फ़राहम करण जो फ़ैसिलो।